जय झूलेलाल। वरी पंथ जी ॻाल्हि, घणेई सिंधी इशू खे पिया वञनि, इशू आहे, इशू ईंदो, इशू ईंदो। अरे बाबा मुंहिंजी ख़ुदि जी ज़ाल उन दिमाग़ में घुसी वियो आहे, इशू ईंदो, इशू ईंदो, असांखे वठी वेंदो तव्हां। हाणे ॿुधायो छा कजे, मुंहिंजे घर में ई लॻो पियो आहे। ही त घर घर प्रॉब्लम आहे। हाणे सिंधी इशू खे मञंदा, झूलेलाल खे कान मञंदा, इशू खे मञंदा। छा आहे, क्रिश्चियन मिशनरी त फैलिजी वई आहे सभु जॻह ते। हुननि खे त फाइनेंस मिले थो वेस्ट कंट्री खां। हा भई पंहिंजो धर्म वधायो, मार्केटिंग कयो, मार्केटिंग कयो, धर्म वधायो। त सिंधी बि चरिया थी विया। हाणे तव्हांखे ख़बर अथव, हिंदू कोई धर्म कान्हे, हिंदू हिकिड़ो ग्रुप आहे। सिंधू नदी जे किनारे जेका सिंधी रहंदा हुनखे चइबो सिंधू। ॿाहिरां माण्हू आया, अंग्रेज या मुस्लमान मुग़ल जेका आया हुआ, हुननि छा चयो, हुननि खे स कान चवण ईंदी, स, त हुननि चयो हिंदू। जयराम जी की। सिंध नदी मतिलबु हिंद, जयराम जी की। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, सिंधी आहे न जेको सिंधी, जीअं चवंदा आहिनि हिंदू आहियूं, हिंदू में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सभु ईंदा आहिनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो, तव्हां सिंधी आहियो, मां बि सिंधी आहियां। मां छा आहियां? मां ब्राह्मण आहियां, मां क्षत्रिय आहियां, शूद्र आहियां, वैश्य आहियां, चमार आहियां, भंगी आहियां छा? मां सिंधी आहियां, सम्झा? मां झूलेलाल जो भक्त सिंधी आहियां। मुंहिंजी कोई जाति कान्हे, कोई जाति कान्हे सिंधी। सिंधी जाति कुझु बि कान थींदी आहे, एक्चुअल में कोई जाति कान थींदी आहे। हीअ त सनातन धर्म ठाहियूं आहिनि, बाक़ी सिंधी कोई जाति कान थींदी आहे। हिकिड़ो ई आहे सिंधी, बसि झूलेलाल भॻवानु। त झूलेलाल खे मञो, छो पिया भटको? ऐं ॿारनि खे सिंधी सेखारियो। ईअं न 10-20 सालनि खां पोइ ख़बर पए सिंधी कान्हे कोई बि, सिंधी भाषा ई मरी वई। सिंधी फिल्मूं ॾेखारियो। मूंखे साईं शक्ति ॾींदो, साईं लीलाशाह महाराज, मां ठाहींदुमि सिंधी फिल्मूं। पर माण्हू छा कंदा आहिनि ख़बर अथव? सिंधी फिल्म ठाहिण खां पोइ पास आहे, पास हुजे मोकिलो राजो भाई, पैसा ख़र्च करे कान ॾिसंदा। अरे कम से कम एतिरा त पैसा ख़र्च करियो, पैसा फिल्म जा त पैसा निकिरी वञनि त ॿी फिल्म ठही सघे न। हाणे सिंधी फिल्म ठहंदा, ॾिसण ई कान वेंदो। पंहिंजे ॿारनि खां पुछो, घणियूं सिंधू फिल्मूं ॾिठियूं अथव? हिकु बि न। असां ॾिठियूं न नंढे हूंदे, हल त भॼी हलूं, घणेई फिल्मूं ॾिठियूं आहिनि। पर सिंधी आहे, सिंधी फिल्म ठाहींदो न, सिंधी पोइ भाऊ पास आहे, फ्री में ॾिसणी आहे, पैसा ख़र्च करे कान ॾिसणी आहे। जयराम जी की।